असां हिकिड़ो सत्संग ॿुधूं पिया संत प्रेमानंद महाराज जन जो, त एकांतिक वार्तालाप जेके हलंदी आहे न, क्वेश्चन आंसर कंदा आहिनि, प्रश्न उत्तर जेके थींदा आहिनि, उन्हनि में हिकिड़ो माण्हू आयो पंहिंजे दोस्त खे वठी करे उन्हनि वटि। उन चयो, बाबा महाराज जी, हे मुंहिंजो दोस्त आहे, हे तव्हांखे ॾाढो मञींदो आहे ऐं राधा नाम सां बि ॾाढो प्रेम अथसि, पर शराब बि पीअंदो आहे। चओ हरे राम, तव्हां दया कयोसि। त प्रेमानंद महाराज चयो, छा वाकई तूं असांखे मञींदो आहे? हा साईं, मां तव्हांजो सत्संग ॿुधंदो आहियां, तव्हां में ॾाढी श्रद्धा आहे। चई, पोइ तोखे असां वेनिती था कयूं, तूं शराब छॾ। हेॾो पवित्र राधा नाम तूं जपें थो। एॾी प्रेम सां संतन पुकार कई। मां वीडियो पियो ॾिसां त संतन बक़ाइदा उनखे हथ जोड़िया आहिनि। चओ हरे राम, हथ जोड़े चवनि था, भैया हम प्रार्थना कर रहे, आप शराब मत पियो, गंदगी छोड़ दो। एॾी प्रेम सां संतन चयो। लॻे न पियो कि अहिड़ो माण्हू हूंदो उहो जेको रोज शराब तो पिए, उहो शराब छॾे छॾींदो। उन बिल्कुलु अखियुनि में ॻोड़ा अची विया। उन चयो, बाबा मां तव्हांखे वचन थो ॾियां, मां शराब न पीअंदुमि, केवल राधा नाम जपंदुमि। वरी संतन पुछियो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, रोज घणे जी शराब पीअंदो आहे? त हुन ॿुधायो, चई लॻभॻि 400-500 रुपया रोज लॻंदा आहिनि। चओ हरे राम। चई अच्छा, रोज 400-500 जी शराब पीअंदो आहे? चई हा, रोज 400-500 रुपया हुन में ख़र्च थींदा आहिनि। चई अॼु खां बंदि कये? चई पक बंदि कई। चई पोइ हिकु कमु कजां, 400-500 रोज ख़र्च कंदे न, हाणे 100 रुपया तूं गऊ सेवा लाइ कढजा। चओ हरे राम। मूंखे एॾी सुंदर लॻी इहा ॻाल्हि, एॾी पवित्र, एॾी सुठी लॻी कि ॾिसो संतन उनजी गंदगी बि मिटाई, है न, ऐं बंदगीअ में बि लॻाए छॾियो। चओ हरे राम। शराब पीअंदो, शराब बि छॾाई तुरंत। ऐं तूं पैसा 500 रुपया ख़र्च कंदे शराब में, 500 खणण जी बि ज़रूरत न आहे, रोज 100 रुपया कढ गऊ सेवा लाइ। नियम ॾिनो संतन, जीवन बदिले छॾियो। चओ हरे राम। ऐं एॾी प्रेम सां बि उन हा कई, सभु ॻाल्हियूं मञियूं। अॻितां जी त मूंखे ख़बर न आहे, पर मूंखे बि विश्वास आहे कि पक्को संतन जी ॻाल्हि मञींदो हूंदो। चओ हरे राम। चओ जय श्री कृष्ण। पर संतन जे संग जी बलियारी ॾिसो भाई, कि कुछ पल उन संग कयो, वेण जो लाभ मिलो उनखे। हिकु बार संतन केवल प्रार्थना कई, प्यारा गंदगी छॾ, उन छॾी बि ऐं सेवा में लॻाए छॾियो। कोई पापी खां पापी माण्हू बि अचे न, अगरि संतन जे शरण में, त संत उनखे पवित्र करे मोकिलींदा। कंहिंखे समय लॻंदो आहे, कंहिंखे तुरंत थी वेंदो आहे लाभ। चओ हरे राम। ध्यानु ॾिजो भाई, कंहिंखे समय लॻंदो आहे जीवन बदिलण में, स्वभाव मटण में, पर कंहिंजो वरी तुरंत परिवर्तन थी वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। भगवान खे प्रार्थना कयूं कि प्रभु असां ते बि कृपा कयो कि असां तव्हांजा गुण ॻायूं, गंदगीअ खां बची करे तव्हांजी बंदगीअ में लॻूं। अहिड़ी कृपा कयो दातार।